अस्सलाम वालेकुम साथियों, हक मौजूद इंडस्ट्रेक केबल कार साथियों, जगह तव्हां असांजो यूट्यूब चैनल इंडस्ट्रेक अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त बराए महिरबानी पहिरियां हिनखे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ज़रूरु दॿाईंदा त जीअं तव्हां असांजा वीडियोज़ ॾिसी सघो सभ खां पहिरीं। दोस्तो, गुज़िरियल वीडियो में असां सिखियासीं इंटरनेट या कंहिं वेब ब्राउज़र ते सिंधी कीअं लिखिजे बग़ैर कंहिं बि सॉफ्टवेयर इंस्टॉल करण जे। तो दोस्तों, उन लाइ पाण इंस्टॉल त कुछ भी कोन कयो, बल्कि एक लिंक बुकमार्क करे ऐं आसानी सां सिंधी लिखी पे वियासीं। सो दोस्तों, अज ज़रूरी समझां थो त कुछ दोस्तन जे ज़हन में यो सवाल होंदो, बुकमार्क बार अचे किथां। बुकमार्क बार जेकॾहिं तव्हांजे ब्राउज़र ते शो कोन पई थिए, तव्हां ॾिसो मुंहिंजी स्क्रीन ते ऐं गूगल खोलियां थो त साथियो हिते बुकमार्क बार नज़र कोन थी अचे। त हाणे इहा बुकमार्क बार अचे किथां, जंहिंमें असां सिंधी वेब कीबोर्ड गिले वञी छॾियूं या उते क्लिक करे पोइ सिंधी लिखूं। त साथियो, तव्हां ते ऑप्शन्स में हिन कुंड ते ॾिसो टे टुबका आहिनि, और इनखे असां ऑप्शन्स चई सघूं था। इन ते क्लिक करे पोइ तव्हां हेठि ईंदव, बुकमार्क्स नाले हिकिड़ो ऑप्शन आहे, उनखे उनजी बिल्कुलु साइड ते 3 नंबर ते शो बुकमार्क्स बार, इन ते जीअं क्लिक कंदा त हीअ बुकमार्क बार ॾिसो असांजे अॻियां खुली वई आहे। त हाणे जेकॾहिं असां सिंधी लिखणु चाहियूं, जेका असां वटि कल्ह बुकमार्क कई हुई लिंक, उन ते क्लिक करे हिकिड़ो पोइ असां हिते सिंधी लिखी ॾिसंदासीं। त साथियो, हाणे असां हिते सिंधी लिखी ॾिसूं था। साथियो ॾिसो, असां इहो आसानी सां सिंधी लिखी ऐं तव्हांजे अॻियां हीअ खुली आयो आहे असांजे चैनल जी लिंक। त साथियो, वीडियो पूरो ॾिसण जे लाइ महिरबानी। सिंध सलामत, साथ सलामत।